अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ सां गॾु मां आहियां सारंग लतीफ़। सभ खां पहिरीं नज़र विझंदासीं अॼु जी अहम ख़बरुनि ते। शाहपुर जानिया जे अल नूर शुगर मिल इंतिज़ामिया तरफ़ां गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल अल नूर शुगर मिल शाहपुर जानिया खे खानगान वारे मामले ते हाई कोर्ट हैदराबाद में अल नूर शुगर मिल इंतिज़ामिया पारां हलंदड़ केस जो फ़ैसिलो स्कूल इंतिज़ामिया जे हक़ में अची वियो। उस्तादनि, शागिर्दनि ऐं संदनि वालिदैन में ख़ुशी जी लहर। स्कूल इंतिज़ामिया तरफ़ां केस जी पैरवी नामूर कानूनदान एहसान गुल डायरी कई। हाई कोर्ट हैदराबाद जे जस्टिस सलाहुद्दीन पंवर केस जो फ़ैसिलो स्कूल इंतिज़ामिया जे हक़ में ॾिनो ऐं मिल इंतिज़ामिया खे छंड पटी। ॿिए तरफ़ डीसी नवाब शाह खे हुकुम जारी कयो त स्कूल अंदरि लॻल टावर ढाहे वॾा मोटर खणाया वञनि। होॾां स्कूल जे हेड मास्टर गुलाम मुस्तफ़ा डायरी ॿुधायो त हिन स्कूल खे 1973 ईस्वी में नेशनलाइज़ करे 1976 ईस्वी में हाई स्कूल जो दर्जो ॾिनो वियो। स्कूल में 850 शागिर्द ऐं शागिर्दाणियूं तालीम कराइनि पिया। मिल इंतिज़ामिया स्कूल जे ग्राउंड ते कब्ज़ो करण थी चाहे, पर हाई कोर्ट हैदराबाद स्कूल जे हक़ में फ़ैसिलो ॾेई सवें शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि जे मुस्तक़बिल तबाह थियण खां बचाए वरितो। केटी बंदर भरिसां अरबी समुंड जे हजामड़ो क्रैक में 6 ॾींहं अॻु सामूंडी तूफ़ान सबबु 3 लांचूं ॿुॾण ऐं 30 माहिगीरनि जे लापता थियण जी ख़बर मिली हुई, जंहिं मां 12 माहिगीर लापता थी विया हुआ। इन्हनि माहिगीरनि मां हिन वक़्त ताईं 7 माहिगीरनि जा लाश समुंड मां ईदी रेस्क्यू वारनि खे मिलिया आहिनि, जॾहिं त अञा बि 5 माहिगीर समुंड में लापता आहिनि। केटी बंदर प्रेस क्लब जी टीम समुंड हादसे वारी जाइ पहुची न फ़क़ति ज़िम्मेवार रिपोर्ट करे रहिया आहिनि, पर समुंड अंदरि पहुची लापता थियल माहिगीरनि जे लाश लाइ ईदी रेस्क्यू सां गॾु रेस्क्यू जा फ़र्ज़ सरंजाम ॾेई रहिया आहिनि। हिन अफ़सोसनाक सान्हे ते सिंध तोड़े वफ़ाक़ी सरकार जे नुमाइंदनि नोटिस नाहे वरितो। केटी बंदर प्रेस क्लब जे सरपरस्त आला रज़ा वणजारो ऐं सदर इलियास समूह ॿुधायो त असांखे समुंड मां लापता थियल हिकु लांच अल सिद्दीक़ ऐं ॿी ॿेड़ी अल सलेमान समुंड जे किनारे तां भॻल हालत में मिलियूं आहिनि। सिंध तरक़ी पसंद पार्टी ज़िले मटियारी पनाह एसटीपी टंडोलियार जे अॻुवाननि असद जिस्कानी, अफ़ज़ल जिस्कानी ऐं ज़ीशान जिस्कानी ख़िलाफ़ भोलू ख़ानज़ादे जे क़त्ल जे कूड़े एफआईआर दाख़िल करण ख़िलाफ़ मरकज़ी अॻुवान जाम शौकत अबड़ो, रियाज़ चांडियो, अब्दुल हकीम नुआपोटो, मिस्री लुड़को, लियाकत सहतो, गुलाम कादिर मेमून जी अॻुवानी में मटियारी प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे इल्ज़ाम हयो आहे त हिकु दहशतगर्द तंज़ीम जेका हमेशह इलेक्शन वेझो अचण ते पंहिंजो हिकु ख़ासि माण्हू माराए उन जो इल्ज़ाम मुखालफ़नि ते लॻाए उन ते सियासत कंदी आहे। हिन भेरे इन्हनि टंडोलियार में भोलू ख़ानज़ादे खे क़ुर्बानी जो बकरो बणाए सिंध तरक़ी पसंद पार्टी जे वाइस चेयरमैन शहीद अल्ताफ़ जिस्कानी जे भाइरनि ते इल्ज़ाम हणी नस्ल परस्ती जी सियासत शुरू करे छॾी आहे, पर हाणे सिंध जी अवाम इन दहशतगर्द तंज़ीम जी सियासत खे सुञाणे वरितो आहे। अॻुवाननि जो चवणु हो त टंडोलियार वाक़िए खां पोइ सिंध हुकूमत रिवायती तौर ते पंहिंजी साथी इन दहशतगर्द तंज़ीम जी वंगार वहंदे एसटीपी टंडोलियार जे अॻुवाननि पोयां बाह बारे ॾिनी आहे। असद जिस्कानी जंहिंखे पुठीअ में गोली लॻल आहे, उन जो केस दाख़िल करण लाइ तयारु न आहे। इहो कहिड़ो कानून आहे जो अस्पताल दाख़िल हिकु ज़ख़्मी माण्हू सां मुलाक़ात ते पाबंदी लॻाई वई आहे। मुज़ाहिरीन मुतालबो कंदे चयो त भोलू ख़ानज़ादे जे क़त्ल जी जुडिशियल इंक्वायरी कराए असुल कातिलनि खे साम्हूं आंदो वञे। ज़ख़्मी असद जिस्कानी ते हमले जो केस दाख़िल कयो वञे। गिरफ़्तार कयल एसटीपी अॻुवाननि ऐं कारकुननि खे फ़ौरी तौर आज़ादु करे मथनि दाख़िल कयल कूड़ा केस ख़तमु कया वञनि। लाड़काणा शहर जे सिविल लाइन थाणे जे हद पुलिस हेडक्वार्टरनि में शहीद एहलकार इनायतुल्लाह चांडियो जी ससु ज़ेबुन निसा ज़ाल मोहम्मद अली चांडियो जी मुबैना तौर ते घर मां हथ पेर बदल लाश हथ अचण ते इलाइक़े वासियुनि पुलिस खे अहिड़ो इतलाह ॾिनो, जंहिं ते पुलिस पहुची लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ चानका अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। इन हवाले सां मक़तूला जे वारसनि जो चवणु हो त ज़ेबुन निसा पंहिंजी न्याणी सां पुलिस हेडक्वार्टर में रहंदी हुई, जेका पोलियो जी ड्यूटी ते वियल हुई। घर में हिकु नौकिरियाणी सां गॾु हुई, जंहिंजो चवणु आहे त 3 ॼणा आया जेके ज़ेबुन निसा चांडियो खे मुबैना तौर ते क़त्ल करे हथ पेर रसनि सां ॿधी फरार थी विया आहिनि। हिननि मुतालबो कयो त वाक़िए में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे। टंडोजाम सिंध जो अज़ीम किरदार शहीद सुल्तान दोदो सुमरो जो 709 सालियानो उर्स मुबारक 11, 12, 13 फेबरवरी 2022 ते रूपामाड़ी ज़िले बदीन में अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हायो वेंदो। इन हवाले सां सुमरा सेक्रेटरीट वाधूवा कासमाबाद में सुमरा इत्तेहाद पाकिस्तान सिंध काउंसिल जो इजलास थी गुज़रियो, जंहिंमें सिंध जे सदर नज़ीर अहमद सुमरो, जनरल सेक्रेटरी हाजी अब्दुल सत्तार सुमरो, ज़िले सदर सुहेल अहमद सुमरो ऐं ॿियनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त सूर्य सिंधी शहीद दोदो सुमरो जे उर्स मुबारक सुमरा इत्तेहाद पाकिस्तान जे चेयरमैन सरदार सजाद हुसैन सुमरो जी निगरानी में हर साल मार्च जे महीने में मल्हायो वेंदो हो। हिन भेरे कंहिं वजूहात जे करे मेलो फेबरवरी में मल्हायो वेंदो। इन मौक़े ते सुमरा इत्तेहाद तालके हैदराबाद बहिराड़ी लाइ अकबर सुमरो खे सदर मुक़ररु कयो वियो। नाज़रीन, ही हुयूं अॼु अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज डेली कल्याण।